खीर पीअण सभिनी लाइ फ़ाइदेमंद सम्झो वेंदो आहे ऐं हमेशह इहो ॿुधायो वेंदो आहे त खीर पीअण जा इंसानी सेहत लाइ बहितरीन फ़ाइदा आहिनि। इहो दुरुस्त बि आहे, पर खीर पीअण हर कंहिंखे फ़ाइदो नाहे ॾींदो। कुझु माण्हुनि खे नुक़सान बि थी सघे थो। पाकिस्तान में अक्सर माण्हुनि खे राति जो निंड करण खां अॻु खीर जो हिकु गिलास पीअण जी आदत आहे। पर छा खीर रोज़ पीअण घुर्जे ऐं कहिड़ा माण्हू खीर पीअण खां पासो कनि? मेंह जे खीर जे 100 ग्राम में 117 कैलोरीज़ हूंदियूं आहिनि। इन लाइ इहो खीर लाॻीतो वापराइजे त वज़न वधी वेंदो आहे। माहिरनि जो चवणु आहे त खीर सभिनी लाइ सुठो नाहे हूंदो। इन जो सबबु इहो आहे त खीर में लैक्टोज़ हूंदा आहिनि। इन्हनि खे हज़म करण लाइ असांखे पंहिंजे आंडनि में लैक्टेस नाले एंज़ाइम जी ज़रूरत पवंदी आहे। जेकॾहिं इहे एंज़ाइम न हुजनि त सिहत जा मसइला थी पवंदा आहिनि। माहिरनि जो चवणु आहे त शुरूआती तौर ते इहे लैक्टेस नाले एंज़ाइम रुॻो खीर पीआक ॿारनि में मौजूदु हूंदा आहिनि, पर पोइ रोज़ खीर पीअण जे करे इंसानी जिस्म अहिड़ी आदत ठाहे वठंदो आहे। पर असुल में खीर बालगनि जे पीअण लाइ न हूंदो हो। खीर जो सिधी रीति वास्तो बदहाज़मे सां आहे। जिन में लैक्टोज़ एलर्जी हूंदी आहे, उन्हनि लाइ अधु गिलास खीर बि गैस, पेट फूकजण समेत ॿियनि मसइलनि जो सबबु बणिजी सघे थो। अहिड़नि माण्हुनि खे खीर पीअण खां पासो करणु घुर्जे।